मोहतरम अजीज दोस्तों, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ज़माने में साईं जन हाल हयात है, सहाबी सगोरा मौजूद है। कुरान शरीफ की आयत नाज़िल थी, मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई। इन आयत में जेका ॻाल्हि ज़िक्र थियल आहे, जेको मज़मून, जेका हक़ीक़त, उहा तव्हांजे साम्हूं अर्ज़ु रखबी। अल्लाह ने कुरान में फरमायो, उन वक्त जा जेके मुसलमान हुआ मौजूद, उन वक्त में जेके सहाबी सगोरा मौजूद हुआ, कुरान जारे कोन्हनि खे थो चवे। ऐं ईमान वारो, जेकॾहिं तव्हां वञो के माण्हू दीन इस्लाम का फिरी मुर्तद थींदा, जेकॾहिं को माण्हू को गैर मुस्लिम आहे, कलमो पढ़े थो त असीं हुनखे चवंदासीं मुसलमान थियो आहे। पर जे मुसलमान आहे, इस्लाम त हथ थो खणे, जीअं अल्ताफ हुसैन ऐलान कयो त हाणे थो थियां। जेकॾहिं मुसलमानी का हथ थो खणे त हुनखे काफ़िर न चइबो, हुनखे चइबो मुर्तद। मुर्तद ऐं काफ़िर में फ़र्क़ु आहे। कुत्ता सॼो ॾींहुं शहर में हलनि पिया, पर हिननि मां जेकॾहिं को छितो थी पवे त आहे त उहो बि कुतो, पर छितो आहे, ॻोल्हे मारियो थी, सॼो न नुक़सानु कंदो। कुते कुते में फ़र्क़ु आहे। ऐं ईमान वारो, उहो दौर ईंदो जो तव्हां मज़ाक के माण्हू मुर्तद थींदा, पोइ आउं रब उन्हनि मुर्तदनि खे ख़तम करण लाइ, उन्हनि मुर्तदनि खे पागरनि हणण लाइ मलाइका कोन मोकिलींदुसि। छो त अल्लाह तबारक व तआला मुख़्तलिफ़ अंदाज़नि में ऐं नमूननि में अज़ाब मोकिलिया काफ़रनि जे मथां। निमरुद खे पातर हई, मच्छर मोकिलई, यमन जे बादशाह जी फ़ौज खे तबाह कई, पर अबाबील मोकिलई। लूत अलैहिस्सलाम जे क़ौम खे तबाह कई, पर जिब्राइल अलैहिस्सलाम खे मोकिलई। आद ऐं समूद जे क़ौमनि खे तबाह कई, पर तूफ़ान मोकिलई। नूह अलैहिस्सलाम जे क़ौम खे तबाह कई, पर ॿोॾ ऐं पाणी मोकिलई। हिते अलाह साईं चए थो, जेकॾहिं हिन उम्मत मां के माण्हू मुर्तद थी विया त ॿोॾ कोन ईंदी, तूफ़ान कोन ईंदो, मच्छर कोन ईंदा, अबाबिल कोन ईंदी। पोइ फसौफ यातिल्लाह बिक़ौमिन, आउं रब अवां मंझां पंहिंजा पसंदीदा ऐं महबूब माण्हू मैदान ते आणींदुसि, यानी माण्हुनि जे साम्हूं माण्हू खड़ा कंदुसि जेके मुर्तदनि सां जिहाद कंदा, मुर्तदनि खे पातर हणंदा। उहे तव्हां मंझा हूंदा, पर तव्हां मंझा जेके माण्हू मैदान ते ईंदा, मुर्तदनि सां जिहाद कंदा, मुर्तदनि खे पातर हणंदा, उहे माण्हू मूं रब जा महबूब तरीन इंसान हूंदा। मूं रब जो उन्हनि सां प्यार आहे ऐं उन्हनि जो मूंसां प्यार आहे। इहो हिकु हुन वियो, हिकु न हो। उहे माण्हू जेके मैदान ते ईंदा, जेके मुर्तदनि सां जहिड़ो कंदा, जेके मुर्तदनि सां विढ़ंदा, ऐलान जंग कंदा, उन जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि? अज़िल्लतन अलल मोमिनीन, मोमिननि सां बाज़ारा, नरम, शफ़ीक, महिरबान हूंदा। ऐं इज़्ज़तन अलल काफ़िरीन, काफ़िरनि जे मथां सख़्त, कड़क। मुसलमाननि जे मथां महिरबान, काफ़िरनि जे मथां कड़क। इहा मुसलमानी जी निशानी आहे। असीं पाण में जहिड़ा कंदा आहियूं, पाण में विढ़ंदा आहियूं। चांडिया पाण में विढ़िया पिया आहिनि, मेमण पाण में विढ़िया पिया आहिनि, समा पाण में विढ़िया पिया आहिनि, सोढा पाण में विढ़िया पिया आहिनि, लाखा पाण में विढ़िया पिया आहिनि। सम्झो, असीं पाण में विढ़िया पिया आहियूं, हिक ॿिए जा मथां भाड़ियो वेठा आहियूं। बाक़ी को कादियानी, को लानती अचे थो त जी बिस्मिल्लाह उते वेठा आहियूं, लेती लेती लाइन कहन उधर उधर, शादी मुरादी काफ़रनि सां फिट कई। ॾिसो हीअं उल्टो पियो हले। मुसलमानी जी निशानी इहा। अलाह जी फरमातो, उहे माण्हू जेके मैदान ते ईंदा, मोमिननि जे मथां नरम हूंदा, काफ़िरनि जे मथां कड़क हूंदा। युजाहिदून फी सबीलिल्लाह,
उनजी टी निशानी इहा आहे त हुन में जज़्बा जिहाद हूंदो ऐं जिहाद जो ऐलान कंदा ऐं जॾहिं जिहाद जो ऐलान थींदो त पोइ वरी पंहिंजा रोकींदा। जिहाद जो ॾुखे में ॾुखी इबादत जिहाद आहे। जे न हींअर तव्हांखे चंदे जी अपील कजे अवा मौलवी सां चंदे लाइ आयो आहे त पोइ भरे सुर सां बि 10,000 रुपया ॾेई जान छॾाए वेंदा। पर जे तबली जमात वारा गीचे में पइजी या नथा छॾीनि त पलीत कांच सां बि बरकातूं पढ़ी वंगार वेही वेंदा। पर जे नारो हणंदे जिहाद जो मौलाना फज़ल रहमान साहब ऐलान कयो आहे, गवर्नमेंट पाकिस्तान इजाज़त ॾेई छॾी आहे। कोई टाइम में हवाई जहाज बीठा मुसलमानों हलो त हलो फलस्तीन में जिहाद करण, हलो त यहूदियुनि खे पाथर हणूं, को मरूं या बचूं, को भाग कटे, हलो जिहाद कयूं। ये मुल्ला माराईंदा। जिहाद जो बि शइ आहे त जान ॾियणी आहे। अलाह जी फरमातो जॾहिं माण्हू आणींदो उहे जिहाद जो ऐलान कंदा, पोइ जॾहिं जिहाद जो ऐलान कंदा न त पोइ पंहिंजा उन्हनि खे मलामत कंदा। भला यख़ाफ़ुन लौमत लाइम, पंहिंजा रोकींदा। छतो करी कहिड़ी तकड़ आहे, सब्र कर, पंहिंजा रोकींदा, मलामत कंदा। भला यख़ाफ़ुन लौमत लाइम, पर जिहाद जो जेके नारो हणंदा उहे मलामत करण वारनि जे मलामत जी परवाह कोन कंदा, कंहिंजे रोकजण सां कोन रोकबा। जेको नारो हमा उनखे पेर ॿधी बीहंदा केसी जैसी फितनन जो दरवाजो बंद थी। ज़ालिक फ़ज़लुल्लाह युती मन यशा, यो मूं रब जो फज़ल आहे, जंहिंखे वणे तंहिंखे आऊं इहो मक़ाम ॾेई इन जिहाद वारे मैदान ते हाणे मुर्तदनि जो ख़ात्मो कयां। उहा मुंहिंजी मर्ज़ी आहे, जंहिंखे वणे ते आऊं चूंडियां। क़ुर जी आयत नाज़िल थी त उहो दौर ईंदो जो माण्हू मुर्तद थींदा, पोइ उन्हनि मुर्तद सां जहिड़ो बि थींदो, जिहाद बि थींदो। केरु कंदो? उहो नालो कहिड़ो आहे? केरु माण्हू जिहाद कंदो? अलाह ने चयो त जिहाद थींदो। ऐं जेके माण्हू आणींदो उहे मुंहिंजा महबूब माण्हू हूंदा। ऐं उहो माण्हू कहिड़ो? अलाह ने नालो कोन कयो, नालो लिख में रहियो, नालो राज़ में आहे। जीअं आउं जो ऐलान करियां त तकड़ करे जलसे खां पोइ वञो मथां, अवां वेठलनि में हिकिड़ो माण्हू मूंखे अख में सफ़ा मुंहिंजो हुन सां इश्क आहे, उन लाइ बॉम्बे जो केक वठी आयो आहियां, हैदराबाद मां, उनखे ॾींदुसि। नालो त मूं कोन खयो, हाणे हाणे चवां खुदा करे मूंखे मिले। अलाह जे मौलवी कहिड़ो माण्हू हथ में। जॾहिं जलसो ख़तमु थियो, थोरी मोड़ी शाह जी तॾहिं मूं चयो मक़सूद समूह किथे आहे? पोइ ख़बर पई पोइ मौलवी ईसा जे दिमाग़ में इहो माण्हू मक़सूद हो। ऐलान पोइ थियो, नालो ज़ाहिर पोइ थियो। खैबर जी जंग लॻी, 6 किला फतह थी विया, 7 वॾो किलो फतह न पियो थिए। वॾा मुस्लमाननि ज़ोर ॾिना। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाम जो ऐलान कयो त सुभाणे धंधो उन मर्द मुजाहिद खे ॾींदुसि जंहिंजे हथ ते खैबर फतह थींदी, ऐं जंहिंखे आउं धंधो ॾींदुसि उहो अलाह ऐं अलाह जे रसूल जो महबूब इंसान हूंदो। हाणे नालो कहिड़ो आहे? कंहिंखे थो धंधो मिले? सॼी राति साहबा पाण में कचाई कई, अहिड़ी धंधो अलाह कंहिंखे मिलंदो? अलाह जे रसूल ऐलान कयो आहे त आउं सुभाणे धंधो हुन मुजाहिद खे ॾींदुसि जंहिंजे हथ ते खैबर फतह थींदी, उहो फाते खैबर मंगो, उहो अलाह ऐं अलाह जे रसूल जो महबूब इंसान हूंदो। उहो हर साहबी दिलि में दुआ घुरी त अलाह जी धंधो मूंखे मिले, अलाह जी धंधो मूंखे मिले। जॾहिं सुबुह थियो तॾहिं अलाह जे रसूल फरमायो आइन अली इब्न अबी तालिब, अली किथे आहे? अली खे वठी अचो। उते हुनजी अखियुनि में सूर आहे, उहो अचण जहिड़ो कोन्हे को। पाण फरमायो जहिड़ो बि हुजे वठी अचो। जॾहिं हज़रत अली साईं आयो तॾहिं अलाह जो रसूल पुछियो अली ॾे ख़बर छा आहे? चइजी अखियुनि में सूर आहे। पाण फरमायो वेझो थी पोइ बसक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला आइना, अलाह जो रसूल पीड़ कढी लुआब मुबारक कढी अली जी अखियुनि में लॻाई। इहा लुआब जेका अॼु खैबर जे मौक़े ते अली जी अखियुनि में पई लॻे, इहा लुआब हिजरत वारे टाइम ते सिद्दीक़ जे पेर ते लॻी हुई। अॼु अलीअ जे अख ते थी लॻे। जॾहिं लुआब पेर में लॻी तॾहिं दर्द ख़तम, जॾहिं अलीअ जी अख ते लॻी त सूर ख़तम। अल्लाह जे रसूल लुआब लॻाई,
अली तयार ई झंडो वठ ये वन्यनी जिहाद कर जद सुबह जो अली के घुराए रसूल झंडो दिनो तद सब सहाबी समझी विया त कल खां वठी रसूल जे के ऐलान पे कया कल खां वठी रसूल जे दिल ऐं दिमाग में जो मानू बैठल हो वो अली हो पर कल रसूल नालो कोन कयो अज उन जो नालो आउट थियो कल ऐलान थियो अज नालो आउट थियो रसूल जे ज़माने में ऐलान थियो हो कुरान ऐलान कयो हो तो वो दौर ईंदो मानू मुर्तद थींदा उन मुर्तदन के खत्म कर दिया जेके मानू ईंदा वो अल्लाह जा महबूब इंसान होंदा हाणे यो दौर कॾहिं थो अचे कीअं थो थिए हाणे अचो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया में वञण वारा आहिनि रसूल जे ज़िंदगी जा आख़िरी ॾियारा आहिनि पाण सगोरा बीमार थी पिया साईं जिन खे बुखार सख़्तु आहे हालांकि मस्जिद ऐं साईं जिन जो हुजरो मुबारक बिल्कुलु वेझा आहिनि सहाबी मौजूद आहिनि जमात जो टाइम थी चुको आहे पर रसूल घर मां निकिरे कोन थो हज़रत बिलाल साईं आयो दरवाज़े ते या रसूल अल्लाह अस्सलात अस्सलात या रसूल अल्लाह नमाज जो टाइम थी वियो जमात इंतजार में अल्लाह दी फरमायो मुरू अबू बकर फलियुसल्ली बिन्नास अबू बकर के चओ तो मुझे मुसल्ले ते बीहे मान दे नमाज पढ़ाए रसूल मौजूद आहे सिलसिलो कायम है राब्तो कायम है सिग्नल मौजूद है कान अचे वजे पई जिब्राइल मौजूद है ये रसूल फैसलो कयो है तो सिद्दीक के चो तो मुझे मुसल्ले ते भी नमाज पढ़ाए अबू बकर मुसल्ले ते नमाज में पढ़ाए रसूल जिंदा है सलामत है ये रसूल फैसलो गलत कयो है कि जिब्राइल अचे रब मोकले वही अचे कुरान अचे तो रसूल सिद्दीक के न प्यार देखे के प्यार रसूल फैसलो कयो सहाबा कबूल कयो रब ठपो हयो जिब्राइल खामोश रहो तू के थी घोड़ा घोड़ा करण वालो यो फैसलो मोहम्मद पाक जो है कबूल रब पान कयो है नारे तकबीर शान मुस्तफा सदाकत सिद्दीक अकबर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अबू बकर के मुसल्ले ते बिहारो साईं जिन अञा हाल हयातन बीमारन उन टाइम में अरब जा टे वडा कबीला मुर्तद था उन्हनि मां हर हिकु कबीले मां हिकिड़ो हिकिड़ो माण्हू खड़ो थियो जे नबो जी दवा कई ज़ुल्ख़मार कबीलो हो उन मां हिकिड़ो माण्हू खड़ो थियो उन असवद अंसी उन जो नालो हो उन नबो जी दवा कई यमामा जे यमन जे शहर यमामा जे अंदर मुसलम कज़ाब खड़ो थियो उन नबो जी दवा कई तो लय असदी खड़ो थियो हुन नबो जी दवा कई नबूवत जा दावेदार मैदान ते अची विया टे कबीला मुर्तद थी विया पूरा दावेदार नबूवत जा खड़ा थी विया ये फितना रसूल के जमाने में मौजूद थी चुका वजूद में अची चुका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत मुआज बिन जबल के फौज ॾिनी असवद अंसी सां वञी जिहाद कर हजरत मुआज बिन जबल असवद अंसी सां जिहाद लाॻो वञे असवद अंसी मुक़ाबलो कयो मारजी वियो असवद अंसी के मारण वाले सहाबी जो नालो फैरोज हो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जिब्राइल इतला दिनो तो साईं असवद अंसी मारजी वियो आहे उनके मारियो पंहिंजे शागिर्द फैरोज आहे रसूल बीमारी वाले हालत में आवाज कयो फाद फैरोज मुझे शागिर्द फैरोज कामयाब थी वियो मुझे शागिर्द फैरोज कामयाब थी वियो जंहिं हिकिड़े पूरे दावेदार के जहन्नम जे हवाले कयो आहे पर बाक़ाइदे इन जंग जी रिपोर्ट अञा मदीने कोन पहुती आहे लश्कर जिहाद ते आहे होॾा मुसलम कज़ाब नबो जी दावा कई आहे होॾा असवद अंसी नबो जी दावा कई आहे तुलय असदी नबो जी दावा कई आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत ओसामा के घुराए 300 सहाबा जी फौज ॾिनी तो तू वञ फलस्तीन वञी जिहाद कर ओसामा फौज वठी मदीने खां ॿाहिरि निकितो आहे अञा सहाबी रवाना कोन थिया तेसिताईं माण्हू दौड़ी आयो त ओसामा जल्दबाजी न करियो अल्लाह के रसूल की हालत नाज़ुक है थी सके तो साईं जन रहलत फरमाइन तो हेतरा सारा सहाबी रसूल के जनाज़े में शरीक थी ओसामा 300 माण्हुनि जी फौज वठियो मदीने खां ॿाहिरि वेठो आहे टे कबीला मुर्तद आहिनि टे पूरा दावेदार खड़ा थिया आहिनि इन पोजीशन में ॿिन्ही जहान जो सरदार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुरको मटायो रहलत फरमाई मोकिलाए उम्मत के छॾे विया जीअं ई रसूल ये रहलत थी तो सहाबा आशिक हुआ उनजा दिमाग कम न कन चरिया थी विया हिकिड़ा झंड ॾे हलिया विया हिकिड़नि दुआ घुरी त रब असांखे नाबीन कर अखियुनि जी काई ज़रूरत कोन्हे का अखियूं हुयूं उन लाइ तो आका जी ज़ियारत कयूं रसूल वियो हलो हाणे अखियुनि खे छा कंदासीं हज़रत ओस्मान जहिड़ो जलीलुल क़दर सहाबी
कोड़ो थी वियो, गुंगो थी वियो, ॻाल्हाए न सघे। हज़रत उमर जहिड़ो सहाबी तलवार खणी बीह रहियो त जेको चवंदो रसूल वफ़ात करे वियो आहे उनजो अवसर कलम कंदुसि, रसूल वफ़ात कंदो ई कोन्हे, वियो आहे अलाह सां मुलाक़ात करणु, ईंदो मोटी ईंदो। हीअ पोज़ीशन आहे सहाबा जी। हाणे इन वक़्त जे अंदरि फितना ई मुर्तदनि जो फितनो आहे। अरब जा ॿारहड़ी वारा कबीला उन्हनि ज़कात जो इनकार करे छॾियो, ज़कात जा मुनकर खड़ा थिया, मुर्तद खड़ा थिया, नबुअत जा पूरा दावेदार खड़ा थिया। रसूल हिन दुनिया मां वियो हलियो, रसूल जे वञण सां मसला अंदरूनी खड़ा थी विया। कहिड़ा? हिकिड़ो मसलो इहो खड़ो थियो त रसूल खे तड़ केरु ॾे। असांजो लाश त कोन्हे जेको घर में रखियो आहे, मोटरसाइकिल ते चढ़ियो मनाईंगे पिया ॻोल्हियो, ॻाल्हि आपा खे तड़ ॾे। पिणे एॾो सामान तूं खणंदे, तड़ वारी मोनो ॾे। पिणे वारो मोटरसाइकिल तूं खणंदे, घड़ी राडो लाहे बामा तो गदी, आईफोन तो खई, पिणे वारो बंगलो तूं खणंदे, दनी तूं खणंदे, तड़ मुल्लो ॾे। चपड़नि जो धणी तूं ई, पिणे खे तड़ ॾे न। तुंहिंजो पिया मूंखे तड़ ॾियणु नथो अचे, तुंहिंजा 13 ॿारनि तोखे तड़ ॾियणु नथो अचे, तूं पंहिंजा तड़ कीअं लाई? जे तूं तुंहिंजा तड़ लाहियो त वञी त पिणे जो बि लाहे वेंदे, मुस्लमाननि खे हथ विझ कि मूंखे डपु थो थिए, मुआ विढ़नि था, हाणे मुअल थो विढ़े जीअरनि थो। अंधी क़ौम रसूल खे तड़ केरु ॾे। हर साहिबी चवे थो त रसूल जी आख़िरी ख़िदमत आऊं करियां, फ़ैसिलो केरु करे? केरु फ़ैसिलो करे? रसूल खे तड़ केरु ॾे। हिकु, रसूल जी जनाज़े नमाज़ कीअं पढ़िजे, केरु पढ़ाए, इमाम केरु थिए, जनाज़ो कीअं पढ़बो। ॿ नंबर 3 त रसूल जी क़ब्र किथे कोठजे, रसूल खे दफ़न किथे कजे। हाणे अंदरूनी मसला, वॾा ॿाहिरां मसला, उम्मत परेशान आहे रसूल जे जुदाई में। इन वक़्त जे अंदरि अल्लाह तबारक व तआला हिन उम्मत खे संभालण जे लाइ जंहिं मर्द मुजाहिद खे मैदान ते आंदो, उनजो नालो अबू बकर सिद्दीक़। नारे तकबीर। अबू बकर सिद्दीक़ अब्दुल्ला नालो आहे, मशहूर अबू बकर आहे, नालो अब्दुल्ला आहे, पे जो नालो उस्मान आहे, मां जो नालो सलमा आहे। 3 शादियूं कई आहे, कतीला, हबीबा, अस्मा। 3 पुट आहिनि, अब्दुल्ला, अब्दुर्रहमान, मोहम्मद। 3 न्याणियूं आहिनि, अस्मा, आयशा, उम्मे कुलसुम। अबू बकर पाण सहाबी, अबू बकर जो पे उस्मान सहाबी, अबू बकर जी मां सलमा सहाबी, अबू बकर जो 3 ज़ानू सहाबी, अबू बकर जा 3 पुट 3 सहाबी, अबू बकर जो 3 न्याणियूं 3 सहाबी, पुट सहाबी, न्याणियूं सहाबी, ज़ानू सहाबी, पाण सहाबी, पे सहाबी, मां सहाबी। 1,24,000 सहाबा जी जमात में सिर्फ सिद्दीक वो माण्हू आहे जो पूरो ख़ानदान मोहम्मद जो सहाबी आहे। नारे तकबीर। शाने सिद्दीक अकबर। हज़रत अबू बकर सिद्दीक मैदान ते आयो आहे। हाणे मसला था हल थियनि, अली ऐं अब्बास ये ॿई रसूल खे तड़ ॾियो। अबू बकर मसलो हल कयो त मैयत खे तड़ उहो ॾींदो आहे जेको वेझो माइक हुजे। रसूल जा वेझो माइक अली हो, सौटो, अब्बास चाचो हो, तड़ इन्हनि ॾिनो। अबू बकर मसलो हल कयो त जिते मोहम्मद हूंदो आहे उते रसूल इमाम पाण हूंदो आहे। रसूल जे जनाज़े में को बि इमाम कोन बीहंदो, बग़ैर इमाम जे पढ़बी आहे। अबू बकर मसलो हल कयो त रसूल जे जनाज़े में दुआ कोन घुरबी, अल्लाह मफ़िल हयना व मयतना, जो जीअरा बीठा चवनि त अलाह ते असांजो माण्हू पियो अचे, इनखे बस कढी। वञण वारो मोहम्मद पाक आहे, उम्मती वेई दुआ घुरे, अलाह ते हिनखे माफ़ कजी। उम्मती खे हक़ ई कोन्हे जो रसूल लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरे, इहो हक़ रसूल खे आहे जो उम्मत लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरे। इन जे करे सिद्दीक़ मसलो सम्झायो त रसूल जे जनाज़े में इन अल्लाह व मलाइकतु युसल्लूना अलन नबी वारी आयत पढ़ी, उन खां पोइ दुरूद इब्राहिमी पढ़ी निकिरी अचो, इहो जनाज़ो थी वेंदो। हज़रत अबू बकर मसलो हल कयो त नबी जिते वफ़ात कंदो आहे उते ई क़ब्र खोटबी आहे, रसूल खे खणी हेॾा होॾा न हलबो आहे। मूं ख़ुदि मोहम्मद पाक खां ॿुधो आहे, लिहाज़ा जिते रसूल जी चारपाई आहे उते क़ब्र खोटो, ऐं जिते रसूल जी चारपाई हुई, जिते रसूल जी क़ब्र खोटी वई, इहो अम्मा आयशा ओ कायनात जे मोमिननि जी मां, तुंहिंजी मुंहिंजी मां अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा हुमैरा जो
घर हो हुजरो हो जंहिंखे अॼु दुनिया गुंबद ख़दा थी चवे जंहिंखे मोहम्मद मुस्तफ़ा जन्नत जो बाग बनाए वियो आहे रोज़तुम मिन रियादिल जन्नह हिते रसूल जी क़बर खोटो अंदरूनी मसला हल थी विया हाणे सिद्दीक़ मुतवजे जो ॿिए पासे ओसामा तू 300 सहाबा जी फौज वठी तुंहिंजी तश्कील रसूल कई हुई लिहाज़ा तू हर हाल में वेंदे फ़लस्तीन वञ जिहाद ते मुआज़ बिन जबल जी फौज रसूल रवानी कई हुई असवद अंसीदा उहा अञा मोटी कान्हे का ओसामा जी फौज वञे पई फ़लस्तीन जिहाद करण अबू बकर सिद्दीक़ हज़रत ख़ालिद बिन वलीद खे फौज ॾिनी त तूं वञी यमन वञी मुसैलिम कज़्ज़ाब सां जिहाद कर हाणे ख़ालिद बिन वलीद फौज वठी हलियो वियो आहे यमन मुसैलिम कज़्ज़ाब सां जिहाद करण वो खालिद जी फौज वो मुआज़ बिन जबल वारी फौज ये ओसामा वारी फौज टे फौजूं मदीने में रवानी थी चुकियूं मुख़्तलिफ़ महाज़न ते जिहाद पयूं कनि अबू बकर सिद्दीक़ मस्जिद नबी में आयो सहाबा खे गॾु करे चई त जेके बच्चा खुचिया आयो से सभु निकिरो जिहाद करणो आहे हलणो आहे वाक़ई सां बि जिहाद करी कि ज़कात जा मुनकर पैदा थिया आहिनि कबीला मुर्तद थी विया आहिनि उन्हनि खे पादर हणणा आहिनि उन जे लाइ मूंखे फौज खपे त आउं मुर्तदनि खे पादर हणां जॾहिं सिद्दीक़ इहो ऐलान कयो त मुर्तदनि खे पादर हणणा आहिनि मुनकरीन ज़कात जा लाह कढणा आहिनि निकिरो घर में केरु बि न वे त उन वक़्तु इहा क़ुर जी आयत जेका नाज़िल थी हुई जंहिं नालो आउट कोन कयो इन आयत सहाबा जे दिमाग़ खे धक्कायो त जॾहिं क़ुर इहा आयत मोकिली हुई अलाह साईं उन वक़्त खां वठी रब जे ज़हन में उहो मोहब इंसान सिद्दीक़ हो सिद्दीक़ हो सिद्दीक़ अबू बकर सिद्दीक़ मैदान में आयो निकिरो मुर्तदनि सां जिहाद करणो आहे हाणे क़ुर जो छा थो चवे युजाहिदून फी सबीलिल्लाह जिहाद जो ऐलान कंदा अबू बकर कयो उथो निकिरो पोइ हिननि जी आयत सम्झ में आई अॻियां क़ुर जुमिलो कहिड़ो ॻाल्हायो त जॾहिं जिहाद जो ऐलान थींदो त पंहिंजा रोकींदा हाणे सहाबा गॾिजी वेठा मीटिंग कयूं त यार मुआज़ बिन जबल जी फौज निकिरी वई आहे ख़ालिद बिन वलीद जी फौज निकिरी वई आहे ओसामा जी फौज निकिरी वई आहे इहे फौजूं वापसि मोटनि पोइ पाण हलूं अबू बकर पोढ़ो जज़्बात में अची वियो आहे चए थो बचा खुचा पे निकिरो हलो त हलूं जिहाद ते जे पाण सभु निकिरी वियासीं त मदीनो ख़ाली थी वेंदो औरतनि जो तहफ़ुज़ केरु कंदो दुश्मन मौक़े जो फ़ाइदो वठी मदीने ते हमिलो करे त औरतनि जो बचा केरु कंदो पर हाणे अबू बकर खे सम्झाए केरु थधो केरु करे पोइ सभिनी गॾिजी हज़रत उमर खे मोकिलियो त तूं वञी अबू बकर खे थधो कर तो सब्र कर जेसीं हो फ़ौजूं अचनि तेसीं माठ करे वे हज़रत उमर थधा थधा पेर ॾेई सिद्दीक़ अकबर वटि आयो अबू बकर जल्दबाज़ी न कर थोरो थधो थी वो टे फौजूं अचनि पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसंदासीं थोरो तकड़ न कर हेॾा हज़रत उमर वेठो रोके हाणे अबू बकर जो जवाब उमर खे छा चई कि रजो तो नुसरतक व जेतनी खुदरानिक अजब्बारन फिल जाहिलियत व खवारन फिल इस्लाम है हाथ वजन नबियो वन कतल वहयो व तमद्दीन अयंजसु व अन हय्युन वल्लाह लौ मनउनी एकालन कानू युअद्दूनहु इला रसूलिल्लाह लकातल तो हो जेकने मुंहिंजे इन लफ़्ज़न जो इतबार न कने त नातिल बलाग खोले ॾिस त हुन में कहिड़ा ख़ुतबा लिखल आहिनि मुंहिंजा दोस्त हज़रत अबू बकर को चए आए उमर मूंखे आसरो हो तो तू मुंहिंजी मदद कने पर उल्टो तू मूंखे बुज़दिल ऐं सुस्त बनाने की वेठो आहे कॾहिं काफ़िर है कॾहिं दिलेर है जॾहिं मुसलमान थियो ई तो बुज़दिल थी वियो ई हाय अफ़सोस अबू बकर छा करे रसूल वियो हलियो दीन मुकम्मल थियो माण्हू दीन ते हमला था कनि अॼु ज़कात जो इनकार कमु आहे इन्हनि खे जेकॾहिं पादर न हणंदुसि त दीन रांदी करो बणिजी वेंदो पोइ सुभाणे नमाज़ जो इनकार कंदा पोइ कलमे जो इनकार कंदा इन्हनि खे हिते चिपे मारणो आहे जेकॾहिं तव्हां न हलंदा त अबू बकर अकेलो बि जिहाद ते वेंदो पर इन्हनि फितननि खे ख़तम करणो ये जिहाद जो नारो है हलो साहबा सुस्ती कई घोड़े के अबू बकर चढ़ियो आहे तलवार हाथ में मदीने में रवानो थियो त हलो न हलो ऐं अकेलो वञा तो जिहाद ते
माण्हुनि ॾिठो त सिद्दीक़ ते जज़्बात में वञे पियो याद ते हाणे हिनखे केरु वराईंदो त सभिनी फ़ैसिलो कयो त अली खे मोकिलियो त अली वराएसि बाक़ी ॿिए कंहिंजी ज़रूरत न आहे हाणे शेर ख़ुदा हज़रत अली साईं दौड़ंदो अचे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे घोड़े जे बाग में हथ विझी हज़रत अली साईं जा लफ़्ज़ कहिड़ा आहिनि कि ला अक़ूल लक इल्ला मा क़ाल लक यौम उहद शिम सैफक वरजे इलल मदीना वला तुफद्दिना बिनफ्सिक फवल्लाहि इन फजना बिक ला यकून लिल इस्लाम निज़ामुन अबदा ऐं अबू बकर तोखे वधीक आऊं कुझु कोन थो चवां सिर्फ़ उहे लफ़्ज़ थो चवां जेके लफ़्ज़ उहद जे मैदान ते मुहम्मद पाक चया हुआ तोखे जॾहिं घमसान जी जंग हुई दुश्मन जो ज़ोर हो त रसूल खे शहीद करियो उन वक़्तु अबू बकर तलवार खई नारो हुयो हे थींदा केरु मुंहिंजे महबूब ते हमले करण वारा उन वक़्तु अल्लाह जे रसूल अबू बकर खे ॿाह मां झलियो कि अबू बकर तूं पाण खे माराए मूं मुहम्मद खे परेशान न कर पाणी ॾिया पड़ंदा तूं मच करे वेही रहो तुंहिंजे ॿियनि जी ज़रूरत कोन्हे मुंहिंजा अञा इलाही कम फाथल आहिनि जेके तोखे करणा आहिनि तूं मच करे वेही रहो ओहद जे मैदान ते रसूल तोखे कोन छॾियो हो अॼु तोखे रसूल जो शौक़ अली कोन छॾींदो घोड़ो भरा तलवार बंदि कर असीं सभु था निकिरूं तूं जेकॾहिं ॿिए हलियो त पोइ असीं तो जहिड़ो बादशाह वरी किथां आणींदा हे अबू बकर सिद्दीक़ मुंहिंजा दोस्त नाराज़ न थी जाई कूफे जी जामे मस्जिद आहे जुमे जो ॾींहुं आहे हज़रत अली साईं ख़ुतबो पियो ॾे हिकिड़ो माण्हू उथी बीठो हज़रत अली साईं खां सवाल कई कैफ़ कानल ख़िलाफ़त अबी बकर वा अंत हय्युन ऐं अली तूं जीअरो वेठो आहीं ख़िलाफ़त अबू बकर खे मिली वई इहो मसइलो कीअं आहे तॾहिं हज़रत अली साईं तन तना बादशाह हो उन वक्त में अबू बकर कौन हो उमर कौन हो उस्मान कौन हो ये सब मोकलाए चुका हुआ हजरत अली से तन तना बादशाह हो सवाल पे किए खिलाफत अबू बकर दा छो वई ए तमाम मौजूद हुआ पर अली से जवाब करो नु कि मरद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समानित अय्याम बल बिलाल याती व युअذनु व यक़ूलु या रसूल अल्लाह अस्सलात फयक़ूलु रसूल मुरु अबू बकर फलियुसल्ली बिन्नास फसल्ला अबू बकर बिन्नास समानित अय्याम बल वहयु यंदलु फसकत रसूल अल्लाह लसुकूत अल्लाह फसकत المسلمون लसुकूत रसूल अल्लाह कि बक बक मुझे आज्ञा न कर रसूल बीमार क्यों अठड़ी बीमार हो बिलाल इंदो हो पांच इंदो हो रसूल के दर पे हाजिर थींदो हो या रसूल अल्लाह नमाज वो रसूल फरमाइंदो हो तो अबू बकर के चो तो मुझे मुसल्ले दे दी नमाज पढ़ाए वो रसूल की हयाती में अबू बकर अठ जी नमाज पढ़ी रसूल जीरो हो रातो कायम हो जिब्राइल आयो यो पे अल्लाह से यो फैसलो कबूल कयो रब खामोश रहो जिब्राइल खामोश रहो सहाबा खामोश रहा फैसलो मोहम्मद पाक कयो कहीं अज दी तई न एतराज जिब्राइल कयो न रब कयो तू के थी घोड़ा घोड़ा करने वालो चुप थी वन जेको फैसलो मोहम्मद हो वो फैसलो है दरे करार नारे तकबीर सदाकत सिद्दीक अकबर ए अबू बकर सिद्दीक ए अबू बकर सिद्दीक मुझे बिल्कुल ठीक है अबू बकर बकर जे नाले सां अबू बकर जो न पुट है न थिया अबू मन पे बकर बकर जो पे कई पुट अब्दुल्ला अब्दुर्रहमान मोहम्मद नियाणी अस्मा आयशा उम्मे कुलसूम तो बकर जो पे कीजो बकर जे नाले सां न पुट न थिया तो बकर जो पे कीजो अरे बकर जी मना जल्दबाजी तकड़ जो को बे के नंबर दे ही न सभन का नंबर हर नेकी में खड़े हुआ अबू बकर समझो मुझी गाल आ पोड़ो बीमार जो मुंह में तो दम ना है जो कहां जो टाइम बची सका या पंजे गाल के तकमील तई पहुंचाए सका है इते पुलिस बिटिया किते बेटा साथे जाए जे मौलवी साहब वने खाना जर से ते उनके पाबंदिया हिता मटे ओधम सुदा हेडा वाली मनसुरावट हीरो ने बिला करे पुलिस बिटिया मौलवी साहब मटेलो बोधा दासी कौन सही दासी वरी शहजादपुरा रोड ते पुलिस बिटिया चईनी तरफ का पुलिस नाकाबंदी कर छड़िया मौलवी साथे पाबंदिया मटे तो बोधो कौन वणा दींदा से के थींदो जलसे में वाइस करण वालो
पुलिस के बारे में जेके वनी बुधायो त बाहु सवेरे आयो मगरिब नमाज बोन हाला में पढ़ी ओदा जो मानू खादाई वो हाजी वया साहब जो माओ ब खादाई उते भी भींग कई वरी मानी खादाई वरी हिते भी भींग कई वरी भाई से कई जलसे में पहुंचो मन डाडा नारा आया कम लई गयो वरी वापस में वियो जो वो मातले पे टप्पी गयो हैं वियो अवा हारू कर सीए में ना तेल साजो मरो न तू कम लाए गयो वाजिब करे गयो वरी वापस में गयो ओ मुजा दोस्त रसूल जो रोजो जन्नत जो खागा हारू कर घोड़ा घोड़ा करे सजो मथो न खाओ अबू बकर उमर जन्नत जो गेट चपटी रिया कम लई लो कम लई गयो था मिन्हा खलकनाकुम वफिया नुईदुकुम व मिन्हा नुखरिजुकुम तारतन उखरा। अल्लाह ताला कुरान में फरमाया जै मिट्टी में खाता के पैदा कयो है फेराए वरी उन मिट्टी में तागे दफन कंदासीं वरी ताके उताई जीरो करे उतारी दासीं। यो कुरान जी आयत कुरान को चवे मौलवी ईसो न को चवे वो सदके वजा अबू बकर उमर तो जे कदम ते मता जो शुरू में अल्लाह ताला तो नागी मिट्टी रसूल के मिट्टी तंग रोजे पाक ना खई हुई तने तो फिरी सिरी जवान होते ही तो फन क्या हाने तवज्जो कर इन हुजरे में चैन कबर की गुंजाइश पहरी रसूलुल्लाह साहब की कब्र किया कोई हजरत अबू बकर जी किया कोई हजरत उमर जी कब्र किया रज़ी अल्लाह ताला अन्हुम अजमाइन। एकड़ी महफिल में बार-बार जेकर मानो न तो बड़े कब्र आरी न तो जी आया मुझे स्पीड आ गडी इंजे करे तो को आयो तो मैं मुझे न कजा समझो हाना एकड़ी कब्र की जगह खाली आ इन रोजे पाक में उन जे हजरत ईसा अलैहि सलाम दफन थींदो ईसा अलैहि सलाम मिले अंदो रोजे पाक में दफन थींदो हाने तवज्जो कजी तो पछाड़ी मोदी सा तो एकड़ी कियारी वाली लपाट हने ए चार कब्रुन ए रसूलुल्लाह जी पहली कब्र वो उमर जी कब्र वो अबू बकर जी वो उस्मान जी वरी हजरत ईसा जी अगिया को नबिया कोया को नबिया विच में है तो जवानन मौलवी ईसा लहे को वाइद खत्म किया अब खतरो है सालार हजरत बाया छो चार पाया छो साईं के रवानो करो खतरा लगो पिया इनजे कर सालार जे घेरे में मौलवी ईसा के सलामती दा रवानो करो अल्लाह से का खबर हुई तो कोई जमाने में गड़बड़ थी दी जे करे अया नबी रखी कोया नबी रखी विच में है तो शहजादा रखी दुनिया के बुधाइया तो अबू बकर उमर नबी के घेरे में जन्नत में जावा नारे तकबीर सदाकत सिद्दीक अकबर अदालत फारूक आज़म जिंदगी रही मुलाकात पर की आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। असांजे चैनल के सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन के भी ऑन करे छॾियो ताकि असांजे अचण वारे वीडियो जी नोटिफिकेशन सब खां पहिरीं अव्हांखे मिली सघे।